पाकिस्तान के सिफारती मैदान से बड़ी कामयाबी। पाकिस्तान बरतानिया लाइ हाईवेस्ट थर्ड मुल्कनि जी लिस्ट में निकिरी वियो। परॾी मामलनि वारे वज़ीर पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त बरतानिया पाकिस्तान के हाई रिस्क थर्ड मुल्कनि जी लिस्ट में हटाए छॾियो आहे। FATF के एक्शन प्लान से जल्द अमल के नतीजे में बरतानिया इहो कदम खयो आहे। बरतानवी परॾी ऑफिस पारां जारी कयल बयान में चयो आहे त बरतानिया मनी लॉन्ड्रिंग, दहशतगर्दी के फ्रांसिस टोकन वारी पाकिस्तान की कोशिशुनि खे मञे वरितो। इमरान यासी फाइनेंशियल टाइम्स सां इंटरव्यू में पंहिंजे ॿारही साज़िश थ्योरी की तरदीद करे छॾी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त इमरान खान जी पंहिंजी ॿारही साज़िश थ्योरी की तरदीद शैतानी किरदार की यादि ॾियारणु आहे। हुन पंहिंजी सियासी मुफ़ादनि लाइ पाकिस्तान की ॿाहिरि लाॻापनि खे नुक़सान पहुचाइण में किरदार अदा कयो। पाकिस्तान खे नुक़सान पहुचाईंदड़ जी गद्दारी ते क़ौम हैरान आहे। आर्मी चीफ की मुक़ररी बाबत मुशावरत वज़ीर आज़म की जवाबदीदा है या मुक़ररी वज़ीर आज़म की करणी हूंदी आहे। बचाव वारे वफ़ाक़ी वज़ीर ख्वाजा आसिफ इस्लामाबाद में मीडिया से ॻाल्हाईंदे चयो आहे त आर्मी चीफ की मुक़ररी जो फ़ैसिलो अञा ताईं नाहे थियो। नवाज़ शरीफ से मुशावरत बाबत सवाल जो जवाब ॾींदे ख्वाजा आसिफ चयो त आर्मी चीफ की मुक़ररी ते नवाज़ शरीफ से अञा का मुशावरत नाहे थी। उहे हड़े इख़बारी ख़बरूं आहिनि। इमरान खान जे अमेरिकी साज़िश वारे बयाने खां अॻिते वञण ते तबसरो चयाई उहो को इमरान खान जो पहिरीं यूटर्न नाहे, हू हर शइ तां फिरी वेंदो आहे। इमरान खान कहिड़ी हालत में हूंदो आहे ऐं हू छा चाहे थो इहो हुनखे बि यादि नाहे रहंदो। हिन माण्हुनि खे ख़बर ई नाहे त छा थी रहियो आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी की ज़ारत हेठि CM हाउस में इजलास। बोर्ड मुतासिला इलाइक़नि में इमदादी कमनि जो जाइज़ो। वॾे वज़ीर मादली शाह पारां पार्टी सरबराह खे इमदादी कार्रवाइनि के हवाले सां ब्रीफिंग। बिलावल भुट्टो ज़रदारी सिंध जे बोर्ड मुतासिर इलाइक़नि में पाणी जो इंतकाल करण ऐं घरनि जी ॾावत वारी सुठा खे जल्द शुरू करण जो हुकुम ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त ॿाहिराड़ी जे इलाइक़नि में थधि जी शुरूआत थी रही आहे। इमदादी कार्रवाइनि खे तेज़ कयो वञे। कराची के इलाइक़े सरजानी टाउन में हदकलिन खिलाफ ऑपरेशन। हथियारबंदन फायरिंग करे मुख्तियारकार एजाज सांडू के कत्ल करे छॾियो। मंगो पीर में ऑपरेशन दौरान हथियारबंदन हदकलियूं हटाईंदड़ इंतजामिया ते फायरिंग करे ॾिनी। मुख्तियारकार एजाज सांडियो समेत 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मी मुख्तियारकार एजाज सांडियो ज़ख़्मनि जी सट सॾ अस्पताल में दम ॾेई छॾियो। पुलिस ऐं रेंजर्स जा वॾा टाला वाक़े वारे हंधि पहुची विया। सर्च ऑपरेशन पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां मुख्तियारकार एजाज सांडियो के कत्ल के दुख ऐं कावड़ के साथ कातनि के हर हाल में कानून के कटहरे में आणण जूं हिदायतूं। वॾे वज़ीर मादली शाह वाक़े जो नोटिस वरितो। IG सिंध ऐं कमिश्नर कराची का रिपोर्ट तलब करे वरिती। कातलनि खे हर सूरत में गिरफ़्तार करण जो हुकुम। रेवन्यू खाते जे मुलाज़िमनि अॼु कलम सिल हड़ताल जो सॾु ॾेई छॾियो।